हिकु पढ़ियल लिखियल सुलझियल ऐं सियासी घराणे सां तालुक़ु रखे थी। दुआ मंगी जेका आहे मुंहिंजी वॾी भेण शाहीन मंगी जी न्याणी ऐं मुंहिंजी भाणेजी आहे। दुआ मंगी जेको फादर आहे उहो ख़ुदि हिकु रेस्पेक्टेबल डॉक्टर मोज़िस इंसान दोस्त आहे। हुन ज़िंदगी में कॾहिं बि कंहिंसां बुरो न कयो आहे। ख़ुदारा ही जेको मां त चवां थी त ही असां जेको सिंध जी न्याणियुनि सां वेदन थी रही आहे ऐं जेकी वीचारियूं हे तव्हां ॾिसो बहिराड़ी जी औरत त भोगे ई भोगे थी, पर हे ॾिसो शहर में जेके पढ़ियल लिखियल औरतूं आहिनि उहे तालीम में पंहिंजो पाण खे मंझराए अॻिते अचनि थियूं। उन्हनि खे ॾींहं ॾिठे जो हितां जा वैशी दरिंदा बगड़ इहे खणी हलिया था वञनि ऐं तव्हां ॾिसो कुझु मीडिया वारा हुनखे चवनि था त इहो हुनजो मङींदो आहे, हीअ हिते जेको आहे हुको पींदी हुई, हिन जी ग़लति माण्हू सां दोस्ती हुई। छा आहे ही सिंध जी न्याणीअ खे बदनाम करण जी साज़िश आहे। ख़ुदारा सिंध जी न्याणीअ खे बदनाम न कयो, हीअ सिंध जी इज़त आहे, असांजी न्याणी आहे हीअ। मां जीअं पहिरियों चयो त सिंध धरती जेका आहे न सूफ़ियुनि जी धरती आहे, सचल शाह सामी जी धरती आहे। अॼु हिन धरतीअ ते बगड़नि जो राज आहे जो खुलेआम न्याणियुनि खे ॾींहं ॾिठे जो रोडनि ते अगवा करे हलिया था वञनि। इहा हुकूमत जी नाअहली आहे जो अॼु इहा जेका पूरी जेका सूरतल आहे हिते वञी पुगी आहे। ऐं आउं हिन प्लेटफॉर्म जे थ्रू हुकूमत खे अपील कयां थी त असांजी न्याणी दुआ मंगीअ खे बाहिफ़ाज़त इन्हनि दरिंदनि खां बाज़ियाब कराए ऐं जिन इहो कुदो अमल कयो आहे उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॼु मां इन सिंधियुनि वासियुनि जी निहायत दिलि सां थोराए थी आहियां, तमामु घणी दिलि सां थोराए थी आहियां, जिन वीचारनि असांजो सोशल मीडिया ते भरपूर तरीक़े सां ॾिनो, असांजी विख सां पंहिंजी जेका आहे कुले सां मिलाए करे असांजी जिदोजहद असांजी हिन न्याणी जी आज़ादीअ जी ऐं न्याणी जी बाज़ियाबी लाइ असां सां जिदोजहद में गॾु थिया आहिनि। मां चवां थी त सिंध जी न्याणी जेकॾहिं महफ़ूज़ न हूंदी त उहा अॻिते अची कीअं सघंदी, पंहिंजो पाण खे कीअं मंझराए सघंदी। तंहिं करे मां हुकूमत खे अपील कयां थी त असांजी न्याणी खां जल्द बाज़ियाब कराइनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk